الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ألم تر إلى الذين خرجوا من ديارهم وهم ألوف حذر الموت فقال لهم الله موتوا ثم أحياهم إن الله لذو فضل على الناس ولكن أكثر الناس لا يشكرون. وقاتلوا في سبيل الله واعلموا أن الله سميع عليم. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला इंसानी मुआशरे जे उन्हनि अहम मसाइलनि खे बयानु कंदे इख़्तिताम फ़रमायो हो जेके मसाइल ज़िंदगीअ जो अहम हिसो हूंदा आहिनि। मसलन निकाह करणु ऐं वरी मख़सूस ॾींहंनि में औरतुनि खे माहवारी जे ॾींहंनि में छॾे ॾियणु मतिलबु उनजे वेझो न वञणु ऐं वरी मजबूरन अगरि मर्द औरत जो निकाह नथो निभाइजी सघे, हिक ॿिए जा हुकूक लिहाज़ नथो रखी सघे त मजबूरन तलाक ॾियणी थी पवे त फ़साद खां बचंदे तलाक जो रस्तो कहिड़ी तरह सां अख़्तियार कजे उहो ॿुधायो वियो। उन खां पोइ औरत जी इद्दत कीअं थींदी, किथे गुज़ारींदी, घणी इद्दत थींदसि ऐं उन इद्दत जे दौरान ख़र्च पंहिंजो कंदी या मर्द ॾींदो ऐं जेकॾहिं मुड़ुसु वफ़ात करे वञेसि त पोइ जेका इद्दत थींदी उहा कीअं थींदी, उन में उनजे मीरास जो हिसो केतिरो हूंदो ऐं वरी जेकॾहिं ॿार हुजेसि त पोइ उनजी इद्दत केतिरी थींदी ऐं उन ॿार जो ख़र्च जेसीं ताईं उहो पंहिंजे हथ सां खाए पीए केरु भरींदो ऐं उहा माउ ता थींदी या ॿिए दाईअ जे हवाले कंदी। इहे अहम मसाइल बयानु कया विया। इन विच में अल्लाह तबारक व ताला इंसान खे ग़फ़लत खां बचाइण जे लाइ निमाज़ुनि जी पारत कई हुई त मतां दुनिया जे इन्हनि मामलनि खे सुलझाईंदे निमाज़ खां गाफ़िल थी वञो। जीअं अक्सर थींदो आहे शादियुनि बरादियुनि में ग़मनि में कज़ियनि फोतनि पिणनि मरणनि में इन निमाज़ूं रहिजी वेंदियूं आहिनि। अल्लाह ताला फरमायो ईअं न थिए। पोइ हाणे इन्हनि मसइलनि खां जॾहिं इख़्तिताम कयो वियो कुझु इहे मसइला अञा बाक़ी आहिनि जेके ग़ालिबन 28 सिपारे सूरत तलाक जे अंदरि वरी बयानु थींदा वक़्फ़े सां। जंहिं दौर में जेतिरी ज़रूरत हुई अल्लाह तबारक व ताला ओतिरो हुनजो बयानु फरमायो। पोइ हाणे हिते अॼु खां वरी जिहाद जे उन्हनि मसइलनि जो बयानु कयो वियो जिन में सहाबा किराम खे जुरत ऐं बहादुरी सेखारी वई, हिमत सेखारी वई ऐं मौत खां न ॾिजो, मौत जिथे बि अल्लाह ताला लिखियो हूंदो उते ईंदो। अहिड़ी तरह सां तालीम ऐं तरबियत ॾिनी वई। जीअं हिननि आयतुनि जे नाज़िल थियण जो असुलु सबबु जेको हो मुस्लमाननि खे हिकु मिसाल तौर ते सेखारियो वियो। जीअं न कॾहिं कॾहिं कंहिंखे का ॻाल्हि कबी आहे पोइ उनखे आसानीअ सां सम्झ में न ईंदी आहे त हिकिड़ो मिसाल ॾिबो आहे। मिसाल अल्लाह तबारक व ताला बि हुज़ूर सलातो सलाम जन खे ख़ुसूसन सहाबा किराम जन खे जंग जे मैदान मां मौत जे डप खां भॼी न वञिजो इहा जो तलक़ीन करणी हुई त पोइ मिसाल ॾियणो पियो। उन मिसाल जे तौर ते अल्लाह तबारक व ताला पहिरियां हिकिड़ो मिसाल बयानु फरमायो बनी इसराइल जे हिकु क़ौम जो। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त बनी इसराइल जी हिकिड़ी क़ौम ग़ालिबन 10,000 तादाद में माण्हू हिकु बस्तीअ में हिकिड़े इलाइक़े में रहंदा हुआ ऐं उन्हनि खे यहूद बि चइबो आहे बनी इसराइलनि खे। त इहे यहूदी इत्तिफ़ाक़ सां जंहिं इलाइक़े में रहंदा हुआ उते वबा ताउन जी अची वई। उन ताउन जे बीमारीअ खां अचे बीमारी जो फैली त माण्हू मरण लॻा। मुख़्तसिर इलाज मुआलजो कनि पिया पर बचनि न पिया, मरनि पिया। के त सफ़ा विचड़ी विया ऐं फैलजंदी पई वञे, विचड़ंदड़ बीमारी हुई।
काफ़ी सारा माण्हू उन इलाइक़े मां भॻा। भॼी करे ॿिनि जबलनि जे विच में हिकिड़ो मैदान हो, वादी हुई, उते अची करे हुननि पनाह वरिती। हाणे जॾहिं हुननि पनाह वरिती न डप खां त हिते हूंदासीं त मरंदासीं, घणा मौत खां त बचूं, मौत त न अचे पोइ उन बुखूं किथे न किथे काटे करे वरी भला सिहतमंद त हूंदासीं, गुज़ारो करे वेंदासीं। हाणे अचे ॿिनि जबलनि जे विच में वादीअ में अची करे तरसिया। अल्लाह तबारक व तआला हिननि खे दुनिया जे माण्हुनि खे सबक़ सेखारण जे लाइ ॿ फ़रिश्ता मोकिलिया। हिकिड़ो फ़रिश्तो हिन जबल जे मथां बीही करे, ॿियो हिन पासे न जबल जे मथां बीही करे अल्लाह तबारक व तआला जे हुक्म सां सख़्तु हिकु वॾो कड़कदार आवाज़ कयूं, रड़ कयूं, खड़काट। हिकिड़ी ई रड़ सां इहे 10,000 माण्हू मरी विया। एॾा सारा माण्हू जो हिकु ई वक़्तु मरी विया त हुननि जे कफ़न दफ़न जो बंदोबस्तु केरु करे, जॾहिं हुननि में को बचो ई कोन्हे। जेसीं ताईं क़ौम जे माण्हुनि खे ख़बर पई, चङा माण्हू जॾहिं आया हिननि खे ॾिठूं, तेसीं ताईं हिननि जा लाश धप करे चुका। चलो कफ़न दफ़न जो बंदोबस्तु कयूं, पर केॾां अचे 10,000 माण्हुनि जो हिकु ई वक़्तु। क़बरूं खोटींदो केरु, कफ़न किथां अचे कपिड़ो एतिरो, कीअं हुननि जो मसइलो थिए। सो हुननि छा कयो त जंहिं जॻह ते इहे लाश पिया हुआ उन जॻह ते जीअं बनू ॾिबो आहे, ईअं लकीर हिकिड़ी कढी करे हिकिड़ो बनू ॾेई विया त बसि इहो बनू हिन जे अंदरि इहो ई ॼण त हिननि जो क़ब्रिस्तान आहे। पुराणे ज़माने में ईअं बि हूंदो, ओॾकीअ भित नमूने सां या पथर रखी करे निशान करे वेंदा, ईअं लकीर कढी आहे हिकिड़ी। पोइ हिन खां कफ़न दफ़न जो बंदोबस्तु बि न थी सघियो, छॾे विया। लाश ॻड़ण सड़ण लॻा, ॻरी सड़ी बदबूदार थी करे जीत ॼणा खाई पखी खाई ख़तमु करे विया। इहे वञी करे हॾड़ा बचा ज़मीन जे मथां। काफ़ी वक़्तु गुज़रियो, बनी इसराईल जे क़ौम में अल्लाह तबारक व तआला हिकु पैगंबर मोकिलियो, हज़रत हिज़कील अलैहिस्सलाम। उन पैगंबर जो गुज़र जॾहिं हुतां थियो त ॾिठईं त इंसानी ढांचा आहिनि, पर ईअं कि हज़ार जे तादाद में पिया आहिनि, हज़ारनि जे तादाद में, नंढा वॾा, पेर हथ मुंडियूं जिस्म पासराटियूं, ढेर लॻो पियो आहे। अल्लाह तबारक व तआला जे ज़ात सां मुख़ातिब थींदे चवणु लॻो, दुआ करणु लॻो, मुंहिंजा अल्लाह साईं, हे हिकु ई वक़्तु एतिरा माण्हू हले, कहिड़े सबब जे करे मुंहुं आन हले, छा थियो आहे मूंखे त ख़बर न आहे। अल्लाह साईं जेकॾहिं हिन जी मालूमात मूंखे ॾियारई त तोखे इल्मु आहे, तोखे ताक़त बि आहे, इन्हनि खे ज़िंदा कर, इन जी हवाल, इन जी ख़बर मालूम थिए, इन जो हवालो मालूम थिए। अल्लाह तबारक व तआला वहीअ जे ज़रिए मालूम करायुसि त चङो भला तूं इन जे मथां बीही करे इन सां मुख़ातिब थी। छा चओ हिननि खे, या अय्युहल इज़ामुल लयाली इन्नल्लाह यअमुरुका अन तजतमिई। ए पुराणा बोसीदे ॻरियल हॾड़ो, अल्लाह तव्हांखे हुकुम थो करे त गॾु थी वञो। ईअं चई करे बीह रहियो त के हॾा किथे पिया, के किथे पिया, छो त जानवरनि जो उन्हनि खे पटियो आहे, जीता मिलनि त के सोरे, हिकिड़े लाश जा हॾड़ा टंगूं हुते पयूं त हथ हुते पिया, पेर जूं हॾड़ियूं हुते पयूं। हिन जो ईअं चयो त या अय्युहल इज़ामुल बालिया, ए पुराणा हॾड़ो, अल्लाह जे हुकुम सां मिली वञो। त हुतां वारा हॾा हिन जिस्म सां, हिन जा हुन जिस्म सां, जेके जंहिं जंहिं जिस्म जा कुदरती जुड़ियल हुया, उहे सभु हिक ॿिए सां जुड़ी बीठा। वरी अल्लाह ताला जे हुकुम सां वरी ऐलान कयईं त ए पुराणा बोसीदा हॾड़ो, गोश्त पंहिंजे जिस्म ते पायो, चमड़ी पायो। अल्लाह ताला जे हुकुम सां हुननि जे हॾनि ते गोश्त चढ़ी वियो, वरी चमड़ी चढ़ी वई, ज़िंद साह रुगो हुननि में न पियो, बाक़ी ईअं जहिड़ा जाॻंदा ईअं लाश पिया, साबित साबित लाश, जब ताज़ो माण्हू मरी वियो आहे। वरी अल्लाह तबारक व तआला हुकुम कयो त हाणे हिननि खे जेके रूह आहिनि जिस्मनि जे अंदरि हुया, हाणे वरी उन्हनि खे हुकुम कर त हे रूह हो जेके हिन जिस्म जे अंदरि काफ़ी सारी ज़िंदगी उमिरि जी गुज़ारे विया हो, वापसि अचो हिन जिस्मनि जे अंदरि। त साॻे उहे रूह हर हिकु जिस्म जे अंदरि जेके हुया इब्तिदा में निकिरी चुका, उहे साॻा वापसि अची विया। अल्लाह तबारक व तआला जो हुकुम पंहिंजे पैगंबर जे ज़बान सां जारी पियो थिए, संदसि पैगंबर जे ज़बान सां।
हाणे ये जॾहिं ज़िंदा सलामत थिया हेॾे होॾे ॾिसण लॻा त हे माहौल दुनिया जो मटिजी वियो आहे, छो त वॾो अरसो गुज़रियो हो, माहौल दुनिया जो मटिजी वियो आहे, हैरान ऐं परेशान आहे। इन्हनि जे हैरानी ऐं परेशानीअ खे ॾिसी करे उन पैगम्बर सॻोरे हुन खां पुछा कई, हुननि सॼो हवाल ॿुधायो त वबा ताउन जे बीमारीअ खां मौत जे ख़ौफ़ खां बचण जे लाइ हिते गॾु थियासीं, हिकु कड़काट ॿुधोसीं, मौत अची वियो, अॼु उथियईं। वरी अलाह ताला हुनखे मौत ॾेई छॾियो, पर हिननि जो अलाह तबारक व तआला हिनखे ज़िंदा करे हिकु दुनिया जे माण्हुनि खे सबक़ ॾिनो। उहो कहिड़ो हो त मौत खां ज़िगी करे किथे बि तव्हां बची कोन सघंदो, भॼी जाॾे बि वेंदो बचंदो कोन। मौत अचिणो हूंदो ईंदो, हिते हुजो या काथे बि हुजो, जंहिं जॻह ते असां तव्हांजो मौत लिखियो आहे उन जॻह ते ईंदो, भॼी वञो त बि तव्हांखे वापसि मोटाईंदासीं कंहिं न कंहिं बहाने सां। हिकिड़ो इहो सबक़ मिलियो। ऐं ॿियो, दुनिया जे उन माण्हुनि उन ज़हन रखंदड़ तबिके खे बि सबक़ मिलियो जेके चवनि था त अइज़ा कुन्ना इज़ामन व रुफ़ातन इन्ना लमबऊसून ख़ल्क़न जदीदा, मरी वेंदासीं, क़बरुनि में पूरजंदासीं, पोइ हॾा बि असांजा ॻरी वेंदा, कीअं उथंदासीं वरी नई सही, कोन उथंदासीं। इन हाज़ा इल्ला असातीरुल अव्वलीन, पुराणे ज़माने खां कहाणियूं आहिनि, इहे ॿुधंदा ईंदा आहियूं त मौत ईंदो, क़बरुनि में पूरजंदासीं, बरक़ा, पर वरी उथंदासीं। अॼु ताईं केरु उथियो आहे? हज़ारों साल गुज़रिया आहिनि आदम अलैहिस्सलाम खां वठी हिन दुनिया जी हयाती आहे, को त हिकिड़ो क़ब्रिस्तान उथियो आहे, जाॻे आहे न। अलाह ताला हिन 10,000 माण्हुनि खे टिट मथे उतारे करे उन्हनि खे गोया खे सबक़ ॾिनो त मां रब जीअं हयाती ॾियण ते क़ादिर आहियां पैदा करण ते, तीअं मौत ॾियण ते बि क़ादिर आहियां, ॿीहर ज़िंदा करण ते बि क़ादिर आहियां। पोइ अलाह तबारक व तआला हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे इब्तिदा में मुखातब कंदे फरमायो, सुहिणा नबी, अलम तर इलल लज़ीना ख़रजू मिन दियारिहिम व हुम उलूफुन हज़रल मौत, सुहिणा छा तो न ॾिठो उन्हनि माण्हुनि खे जेके पंहिंजे घरनि खां निकिता हुआ ऐं उहे हज़ारनि जे तइदाद में हा। साईं छो निकिता हुआ? फरमाई हज़रल मौत, मौत खां डिॼनि पिया त तव्हां हुन जी बीमारी आहे, मथां मौत न अचे असांखे, मौत खां बचण जे लाइ उतां निकिरी चुका। अलाह जी फरमायो, सुहिणा तो कोन ॾिठो उन्हनि खे? सम्झण जे लाइ सुवाल आहे, तवजो खपे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खां हज़ारों साल पहिरियां इहो वाक़ियो गुज़रियो आहे। अल्लाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाए पियो, तो कोन ॾिठो? हुज़ूर जन हुन दौर में हुया छा? सम्झण जे लाइ सुवाल आहे। हुज़ूर जन हुन दौर में हुया छा जो अल्लाह ताला फरमायो त सुहिणा नबी तो कोन ॾिठो? इन जो जवाब जी आहे, उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे। हिकु त अल्लाह तबारक व तआला जेका ॻाल्हि बयानु कंदो आहे अहिड़े अंदाज़ में बयानु कंदो आहे जो ॿुधण वारो माण्हू ईअं सम्झंदो आहे ॼण त मां अखियुनि सां ॾिठो। ऐं हिन महिल बयानु थियो, इहो वाक़ियो बयानु थियो, जिन तवजो सां ॿुधो हूंदो उन्हनि ईअं सम्झो ॼण त उन जबलनि खे बि ॾिठोसीं, माण्हुनि खे भॼंदे बि ॾिठोसीं, ॼण त मरंदे बि ॾिठोसीं, जीअरे थींदे बि ॾिठोसीं, हॾा थींदे बि ॾिठोसीं, उन अलाह जे पैगम्बर जो हुकुम थींदे बि ॿुधोसीं। अल्लाह तबारक व तआला सोने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे आॾो इहे ॻाल्हियूं बयानु करे पोइ पुछा फरमाई, इन एतिक़ाद सां, सुहिणा असांजे बयानु करण सां ईअं सम्झ तो ॾिठो, पोइ हाणे ॿुधाए भला तो कोन ॾिठो? जेके निकिता पंहिंजे घरनि खां हज़ारनि जे तइदाद में, मौत जो डपु हुयो न। पोइ फ़क़ाल लहुमुल्लाहु मूतू, अलाह उन्हनि खे चयो त मरी वियो, मरी वञो, मलाइकनि जे हुकुम सां, ज़रिए सां हुकुम थियो, पोइ मरी विया। सुम्मा अहयाहुम, पोइ वरी अल्लाह ताला उनखे ज़िंदा बि कयो। कोन ॾिठो तो उन्हनि खे? साईं हा ॾिठो। इन्नल्लाह लज़ू फ़ज़लिन अलन नास वलाकिन अक्सरन नास ला यशकुरून, अल्लाह ताला फरमायो अल्लाह पंहिंजे बाननि ते वॾे फज़ल वारो आहे, पर अक्सर माण्हू ख़ुदा जो शुक्र अदा न कंदा आहिनि। अल्लाह ताला जे फज़ल सां इंसान जीअंदो आहे, क़िस्मी क़िस्मी ॾोह वॾा वॾा जुर्म कयूं, अहिड़ो बाइज़त थी करे घुमंदो आहे, कपिड़ो छंडे सुहिणे नमूने सां इज़तदार मुंहुं बनाए करे घुमंदो आहे, दुनिया खे ख़बर ई कोन हूंदी आहे। पर जे दुनिया जे माण्हुनि खे ख़बर पइजी वञे त हिन वीचारे जी इज़त ऐं एतिराम जेका ठाठ बाट आहे उहा विञाइजी वञे। अल्लाह ताला फरमायो, अल्लाह वॾे फज़ल वारो आहे जो एबनि खे ढके, इज़त सां इंसान खे जीअण जो हिकिड़ो ढक
पर्दे सां ढके करे इंसान खे जीअण जो सलीक़ो सेखारियो अथई। हर इंसान खे ढकियो अथई। कंहिंखे कंहिंजे ऐब जी ख़बर न आई, पर जेकॾहिं कंहिं हिकिड़े जे ऐब जी ख़बर पइजी वेंदी आहे, कोई हिकिड़ो कंहिं ग़लतीअ में, चोरीअ में, ज़िना में, कंहिं बुराईअ में रुसवा थी पवंदो आहे, उन वीचारे खे माण्हुनि जे आॾो घुमंदे ॾिसो, उनजी इज़त, उनजो कंधु ऊंचो करे घुमणु, या उनजो टर करे जीअं ॻाल्हाईंदो आहे माण्हू, कॾहिं वॾे वाके थी करे वीचारो न ॻाल्हाए सघंदो, चाहे केतिरो बि मुअज़्ज़ज़ छो न हुजे, छो त रुसवाई थी वई। अलाह ताला हिन रुसवाईअ खे ढकियो आहे हिकिड़ी सतारीअ वारी चादर सां। अलाह ताला फरमायो, इनखे मां ढकियो आहे, इज़त सां घुमनि था, पोइ छा था चवनि त मौत ईंदो पर उथंदासीं कोन। हे अलाह जो फज़ल आहे जो हिनखे ढकियो अथमि, पर अक्सर माण्हू मुंहिंजे फज़ल जी नाशुक्री कंदा आहिनि, शुक्र न कंदा आहिनि, नाशुक्री था कनि। वलाकिन अक्सर नास ला यशकुरून, कोन था कनि शुक्र त रब तबारक व तआला इन्हनि खे गुनाहनि जे बावजूद ढकियो आहे, मुजरिम हुजण जे बावजूद इन्हनि खे ॾिनो आहे। कॾहिं कॾहिं हदीस पाक जे अंदरि ईंदो आहे, इंसान अहिड़ा ॾोह करे वेंदो आहे जो रब तबारक व तआला उन जे रोज़ीअ खे, मईशत खे तंग करे छॾे, पर संदसि घर में मासूम ॿारड़ा हूंदा आहिनि, उनजे करे ख़ुदा ॾींदो अथसि। कॾहिं ईअं हूंदो आहे त इंसान अहिड़नि गुनाहनि जो मुर्तकिब थी पवंदो आहे जो अलाह ताला उनखे रुसवा करे सज़ा ॾेई विझेसि, पर मुआशरे में को ॿियो माण्हू इन खां वधीक ॾोहारे हूंदो आहे, त पोइ अलाह तबारक व तआला इनखे ढकींदो आहे त तोखां वॾनि ॾोहारनि खे मां ढकियो आहे, कम वक़्तु तोखे कीअं रुसवा कयां। जीअं हिकिड़ो मां मिसाल ॾियां, हज़रत मूसा अलैहिस्सलाम तूर सीना जबल ते वियो, अलाह तबारक व तआला जे हुक्म सां 40 ॾींहं रोज़ा रखियईं। अलाह ताला फरमायसि त पोइ अच त तोखे तौरात ॾियां। तौरात तख़्तनि में लिखियल मिलियुसि, खणी आयो त क़ौम पोयां सामरीअ क़ौम में गाबो ठाहियो, क़ौम सॼी गाबे जे पूॼा में शुरू थी वई, गाबे खे ख़ुदा करणु लॻी, बुत परस्ती शुरू कयूं। आयो जो त पंहिंजे भाउ मूसा अलैहिस्सलाम खे ॾाड़ीअ खां वठी करे दांदोला ॾिनई बा। छा कई है? हुन चयोसि त मुंहिंजा भाउ ॾाड़ीअ खां न वठि, बेइज़त न कर, मां माण्हुनि खे मना कयो पर न पिया मञनि मुंहिंजे ॻाल्हि खे, सख़्ती कयां त क़ौम विरहाइजी वञे हा ॿिनि हिसनि में। हिकिड़ा मूंखे मञनि न, हिकिड़ा बुत परस्तीअ ते बज़िद रहनि, पोइ तूं अचे करे अञा वधीक चिड़ी आहे, गुस्सो करियां त मुंहिंजे क़ौम खे तो तक़सीम करे छॾियो। ही जुर्म बुत परस्तीअ ते पोइ क़ौम त गॾु आहे न। हाणे तूं नसीहत कंदे न तुंहिंजी ॻाल्हि सम्झी वेंदा, पर जे बज़िद थी करे जुदा थी वञनि हा, पोइ वञनि ई कोन हा। मूसा अलैहिस्सलाम खे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई। पोइ क़ौम जे माण्हुनि खे नसीहत कयईं, क़ौम जे माण्हुनि मां वजह पुछा कयईं, मालूम कयईं त ख़बर पयसि त ओ फलाणे ओ हिन सामरीअ ठाहियो गाबो। उनखां पुछईं त छोड़े तो अहिड़ी हरकत कई? हुन चयो त मूंखे मुंहिंजे नफ़्स उभारियो, नफ़्स मूंखे उभारियो हिन ॻाल्हि ते, मां तॾहिं ईअं ग़लतीअ जो कमु कयो। मूसा अलैहिस्सलाम हाणे दुआ पियो घुरे, अलाह साईं हिनखे सज़ा ॾे। क़ाल फमा ख़त्बुक या सामरी? क़ाल बसरतु बिमा लम यबसुरु बिही फ़क़बज़तु क़बज़तन मिन असरि रसूल फ़नबज़्तुहा वकज़ालिक सव्वलत ली नफ़्सी। सूरत ताहा में अलाह साईं बयानु कयो आहे। मूसा अलैहिस्सलाम दुआ घुरी, अलाह साईं हिनखे सज़ा ॾे, इते सज़ा ॾेसि त क़ौम जा माण्हू ॾिसनि। अलाह तबारक व तआला फरमायो, मूसा तो त चई छॾियो त मां हिनखे सज़ा ॾियां, पर तोखे ख़बर आहे मुजरिम एॾो वॾो आहे, मुंहिंजी इबादत हक़ आहे न, माना मख़लूक मूंखे सजदो करे, पर हिन निभागे क़ौम खे मजबूर कयो आहे हिकिड़े गाबे जे आॾे सजदो करण ते। मुजरिम त एॾो वॾो आहे जो हिनखे सज़ा हिते ई ॾियां जीअं तूं चईं थो, पर कोन ॾींदो आहे। ढकियो अथमांसि। साईं छो? मूसा अलैहिस्सलाम त कलीमुल्लाह हो न, साईं छो हिनखे ढकियो अथई? त हिन जे करे त तुंहिंजे क़ौम जे अंदरि जेके मिस्कीन ग़रीब यतीम आहिनि न, हे उन्हनि ते ख़र्च कंदो आहे। कोई माण्हू कर्ज़ु वठी वेंदो अथसि, पोइ हिन खां घुरंदा आहिनि, ॾेई छॾींदो आहे, पोइ जॾहिं टाइम थींदो आहे, हीउ हुन खां घुरंदो आहे, वरितो चयो 15 ॾींहं गुज़री हाणे वापसि कर। पोइ जे उहे न ॾेई सघंदा अथसि त हुनखे डर ॾींदो आहे, भला पुछ भला जॾहिं थियनि मजबूरनि ऐं लाचार माण्हुनि खे डर ॾींदो आहे, मोहलत ॾींदो आहे, कंहिंखे माफ़ बि करे छॾींदो आहे। मुंहिंजे ॿाननि बेकसनि मजबूरनि लाचारनि ते हिन जा थोरा आहिनि, कीअं रुसवा कयांसि। आयो जवाबु सम्झो शरीफ़म। अल्लाह तबारक व तआला कॾहिं वॾनि ॾोहनि जे बावजूद बि बंदे जा के एहसान ख़ुदा जे मख़लूक ते हूंदा आहिनि, ख़ुदा हुन जे एवज़ में हुनखे रुसवा न कंदो आहे, ढके छॾींदो आहे। त हिते अल्लाह तबारक व तआला इहो अंदाज़ सम्झाइण जे लाइ फरमायो
इन्नल्लाह लज़ू फ़ज़लिन अलन नास। हर हिकु माण्हू पंहिंजे पंहिंजे जॻह ते मुअज़्ज़ज़ बणियो घुमंदो थो वठे, पंहिंजे पर में सम्झे थो त मूं जहिड़ो को माण्हू ई कोन्हे। असां अहिड़नि माण्हुनि सां वास्तो ई न रखंदा आहियूं। चई वठंदो आहे हर को असांजी अहिड़नि कूड़नि बदूड़नि शराबनि हिन सां लॻे ई न। हर को माण्हू पाण खे मथे खां मथे सम्झंदो आहे। अलाह जी फरमाए त इहा मुंहिंजे सतारे वारी चादर आहे जो एतिरो ॻाल्हाइनि था, पर मुंहिंजे हिन सतारे वारे चादर जो क़दुरु कोन कंदा आहिनि। शुकुरु करणु घुरिजे न, पर नाशुक्री कंदा आहिनि। हाणे अलाह तबारक व तआला केतिरा ई सबक़ ॾेई छॾिया इन हिकिड़ी आयत मां त ख़ुदा जंहिंखे जेतिरो बाइज़त बनायो आहे न, उहो ओतिरो पंहिंजे ऐबनि ते नज़र रखे। त ख़ुदा मुंहिंजे जेकॾहिं ऐबनि खे ज़ाहिर करे त पोइ मुंहिंजी इज़त ख़ाक में मिलाइजी वेंदी। तंहिंजे करे कोई माण्हू फ़ख़ुरु न करे, अलाह जा सजदो वॾो करे। सच पच हिते टोटको यादि थो थिए उलमा मुहद्दिसीन जो, अलाह करे बुरो बि न लॻे, त जेको माण्हू निमाज़ जे दौरान जेतिरो वधीक माज़ूर हूंदो आहे न, त माज़ूर माण्हू खे शरीयत इजाज़त ॾिनी आहे, पर जेतिरो ज़मीन जे वेझो हूंदो न, ख़ुदा ओतिरो हुनखे पंहिंजो रज़ामंद नसीब कंदो। असां कुर्सी इस्तेमालु कंदा आहियूं मजबूरन, जाइज़ आहे, नाजाइज़ न आहे, पर इहा साॻी वेठे निमाज़ जेका कुर्सीअ ते पढ़ूं था उहा ज़मीन ते वेही पढ़बी न, त इहो बंदो ज़मीन जे वेझो हूंदो। रुकू कंदो त बि ज़मीन जे वेझो आहे, सजदो कंदो त रुकूअ खां कुझु वधीक झुकणो अथसि त ओतिरो ज़मीन जे वधीक वेझो ईंदो। जेतिरो ज़मीन जे वधीक वेझो हूंदो ओतिरी आजिज़ी ईंदसि। जेतिरी बंदे में आजिज़ी हूंदी ख़ुदा ओतिरो हुनखे बुलंद कंदो आहे। इन जे करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ुदि पंहिंजी ज़िंदगी मुबारक में जॾहिं अलील थिया, बीमार थिया, ज़ईफ़ थी पिया, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन निमाज़ पढ़ी, वेही पढ़ी। इहो सबक़ हो असांखे, सिर्फ़ु हिन जे करे इंसान में आजिज़ी हुजे। पोइ हिते बि अलाह तबारक व तआला इंसान खे इहो ई सबक़ सेखारियो आहे त बंदा जेतिरो तोखे मां इज़त में हीअं मथे कयो आहे न, तूं वरी ओतिरो आजिज़ थी मथे न थी। असां वरी सचपच मथे थी न वेंदा आहियूं, इहा असांजी कमज़ोरी आहे। अलाह तबारक व तआला अॻिते बयानु कंदे फरमायो वक़ातिलू फ़ी सबीलिल्लाहि वअलमू, सोना नबी हितां उहे माण्हू बि सबक़ सिखी वठनि जेके मैदान जिहाद में, जंग में, मुक़ाबले में मौत जे ख़ौफ़ खां मथां दुश्मन खे पुठी ॾेई करे भॼनि त हिते मौत आहे न, बिस्तरे ते बि मौत ॾेई सघां थो। ऐं जेके बीमारीअ जे, ताउन जे बीमारीअ खां बचण जे लाइ हिकु पाक साफ़ सरज़मीन ते अची पहुता, मौत त उन्हनि खे बि उते आयो। मालूम थियो त मौत बीमारीअ सां बदल बि कोन्हे, मौत मैदान जिहाद में तलवारुनि सां बदल बि कोन्हे को, जिते लिखियलु हूंदो उते ईंदो। बाक़ी सुवाल ई पैदा थियो त साईं बीमारी जे इलाइक़े में ताउन जी हुजे, या जीअं हाणे कुझु वक़्तु अॻु में असां वटि इहा बीमारी फैली हुई कोरोना जी, इन कोरोना जे बीमारीअ में चवनि पिया त ॿाहिरि केरु न निकिरे, हिकु शहर खां ॿिए शहर न वञो, कोई ॿाहिरां अंदरि न अचे, अंदरियों को ॿाहिरि न वञे। छा इहा ॻाल्हि सही आहे? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में हिकिड़े इलाइक़े में ताउन जी बीमारी फैली। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पुछा कई वई त साईं छा कनि इहे माण्हू? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त इन इलाइक़े जा माण्हू इन बीमारीअ में मरनि था, मौत जे ख़ौफ़ खां इलाइक़ो न छॾनि, उते ई रहनि। हाल बि त ॿिया माण्हू बि होॾां न वञनि, ॿाहिरियां होॾां न वञनि, छो त हरू भरू जेकॾहिं वेंदा इत्तिफ़ाक़ सां, जेकॾहिं हुनजो मौत हिन घड़ीअ में लिखियलु हूंदो, दुनिया सॼीअ खे इहो वहम पवंदो त ॾिठी हेॾे न वञे हा त न मरे हा। अबा मौत हुनजो लिखियलु हो न, पोइ माण्हुनि जो ज़हन जो वहम सां भरिजे आहे, न वहम खां बचण जे लाइ फरमायूं न वञो हेॾां। बाक़ी ईअं न हेॾां वेंदव त बीमारी लॻंदव पोइ मरंदव, न। अलाह ताला चाहे त बीमारीअ खे विचड़ंदड़ बनाए सघे थो, जे नथो चाहे। हिकिड़े घर में हिकिड़ो मरीज़ आहे, साल गुज़रिया अथसि, घर जे कंहिं बि फ़र्द खे उहा बीमारी कान्हे। हिकिड़ो माण्हू आहे घर में मरीज़, तैलीम साजो, रत जो खोटीअ वारो, ॿिए कंहिंखे कान्हे का बीमारी उहा, या ॿियो को शुगर जो भला जरासीम आहे न हिकिड़ो, हिकिड़े माण्हूअ खे घर में ॿिए खे कान्हे का। तंहिंजे करे मक़सदु चवण जो, अलाह जे रसूल फरमायो त ॿियो माण्हू हेॾां न वञे, एॾा वारा माण्हू बि ॿाहिरि न निकिरनि। इहो जेकॾहिं ॿाहिरि निकिरंदो बिलफर्ज़, जेकॾहिं हिन जे निकिरण सां जंहिं माण्हूअ सां गॾु रहंदो उन माण्हूअ खे मौत अची वियो त चवंदा हिन मां बीमारी विचड़सि, तॾहिं इहो वहम पैदा थींदो। इस्लाम वहम खे क़बूल कोन कंदो आहे, इस्लाम वहम खे क़बूल कोन कंदो आहे। इन ते मां हिकिड़ो मिसाल ॾियां। मिसाल तौर ते हिकिड़ो माण्हू निमाज़ थो पढ़े, 3 रकात में अतहियात करे वेही वियो आहे, भुलिजी पियो, हिन सम्झो मुंहिंजी आख़िरी रकात आहे। हाणे छा करे,
दिमाग़ में इहा ॻाल्हि वेही वसे त आहियां भुलियो, अलाए 2 में वेठो आहियां, चौथी थो सम्झां, अलाए 3 में वेठो आहियां, अलाए सच पच 4 पढ़ी छॾियो, वेठो आहियां भुलियो, भुलियल आहियां। हाणे काॾे वञे? ज़रे ख़्यालु वञेसि थो या सोचे थो ख़्यालु वञेसि थो त भाई 3 रकात में वेठो आहियां, कंहिं महिल ख़्यालु वञेसि थो त चौथीअ में वेठो आहियां। हाणे काॾे वञे? शरीयत सॻोरी चवे थी त थोरो अरसो दिमाग़ ते ज़ोर ॾेई करे गौर फिक्र करे 3 आहे या चौथी रकात आहे, ॿिन्हिनि ख़्यालनि मां घणो ख़्यालु जंहिं पासे वञेसि भाई 3 रकात आहे, उथी वञे पोइ चौथी रकात वञी पढ़े, वहम में मुब्तला न थिए। जे हिन जो ख़्यालु घणो हिन पासे वियो त चौथी रकात आहे त बसि चौथी सम्झी अतहियात पढ़ी दुरूद पढ़ी सलाम वञी वराए नमाज़ थी वई। भले पोइ हुन पंहिंजे पर में 3 पढ़ी सलाम वरायूं हुजनि, शरीयत वहम खां बचायो आहे, वहम नथी सेखारे। हा जेकॾहिं को ॿियो माण्हू ॾसेसि थो यकीनी तौर ते त भाई तूं नमाज़ में भुलियो हुई, तो सोच वीचार बि कई, पोइ नमाज़ पंहिंजे ख़्याल ते सही बि करे पढ़ी, मूंखे पक ॾेई मां से तो 3 पढ़ी वञ। अच्छा हाणे अहिड़ो माण्हू को ॿुधाए वियुसि त ॿीहर नमाज़ पढ़ंदो 4 पंहिंजूं, जे नथो केरु ॿुधाएसि हिन जूं 3 बि 4 करे अलाह ताला क़बूल करे छॾियो, शरीयत सेखारे छॾियो। अल्लाह तबारक व तआला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुख़ातिब थींदे फरमायो, सुहिणा नबी, मौत जे डप खां कंहिं इलाइक़े मां भॼी न वञिबो आहे, मौत जिथे हूंदो उते ईंदो, हिते त हिते हुते त हुते। पोइ वक़ातिलू फ़ी सबीलिल्लाह, मैदान जिहाद में जॾहिं तोसां इहे जवान बीहंदा आहिनि न, मैदान बदर में, मैदान उहद में, मैदान खंदक में जॾहिं बीहंदा आहिनि न, पोइ उन वक़्तु में मथां को मौत जे डप खां सुस्त थिए, मथां पोइते थिए, मथां बचण जी कोशिशि करे, न न अल्लाह ताला जे रस्ते में क़िताल कयो, जिहाद कयो, लड़ाई कयो, न भॼिजो मौत खां। वालमू अन्नल्लाह समीउन अलीम, तव्हां छा था ॼाणो, छा था सम्झो, अल्लाह तबारक व तआला इन्हनि समूरनि ॻाल्हियुनि खे ॼाणेव बि थो, ॿुधेव बि थो, रब जे ज़ात खे वॾो इल्मु आहे। इन ते हिकिड़ो मिसाल ॾियां, हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु, अल्लाह जे पैगंबर जो सहाबी आहे, सैफुल्लाह लक़ब अथसि, अल्लाह जी तलवार, तमामु तर जंगनि में गॾु हो, जंहिं जंग ते ॾुखियाई घणी हूंदी उन ते हज़रत ख़ालिद बिन वलीद खे मोकिलियो वेंदो, जंग फतह थी वेंदी। पर इत्तिफ़ाक़ सां जॾहिं हुनजो मौत थियो तॾहिं बिस्तरे ते उन वक़्तु अफ़सोस कंदे चवे पियो त मौत जेकॾहिं तलवारनि जे हेठां हुजे हा न त एतिरियूं जंगियूं कयूं त मुंहिंजे जिस्म जो को बि उज़वो संद ज़ख़्म खां वांदो कोन्हे, जिथे तलवार जी ज़रब न लॻी हुजे, जिथे तीर न लॻो हुजे, जिथे नेज़ो न लॻो हुजे, जिथे को भालो न लॻो हुजे, जिथे को पथर न चुटियो हुजे, मूंखे जिस्म जो को संद वांदो न आहे, हर जिस्म जे संद ते मूंखे दाग आहे, ज़ख़्म आहे, पर अफ़सोस जो मौत मूंखे जंग जे मैदान में न बिस्तरे ते थो अचे। उन्हनि माण्हुनि खे ॿुधाइजो जेके मैदान जंग मां भॼंदा आहिनि त मौत ईंदो, असां मुंहुं ॾींदा हुआसीं ज़ोरीअ मैदान जंग में काफ़रनि जो मुक़ाबिलो कंदा हुआसीं, पर मौत पोइ बि बिस्तरे ते थो अचे, दुनिया खे ॿुधाए छॾिजो। त अल्लाह तबारक व तआला इहा ॻाल्हि हिते ताक़ीद सां बयानु कंदे फरमाई त मौत खां न ॾिजंदा कयो, ऐनमा तकूनु युद्रिकुमुल मौत वलौ कुंतुम फ़ी बुरूजिन मुशय्यदा। क़ुरान पाक ॿियनि लफ़्ज़नि में हीअं सम्झायो, मौत खां काॾे भॼंदो, काॾे भॼंदो, तोड़े जो लोहनि मज़बूत कोटनि में वञी करे लिकी पओ न, मौत उते वेंदो। मौत खां भॼणु इहा कम खुली आहे। अल्लाह ताला इन ॻाल्हि खे सम्झाईंदे फरमायो त अॻियनि माण्हुनि जे अहवालनि खे बि ॾिसो। अल्लाह पाक तव्हां असांखे बि क़ुरान पाक जे इन ॻाल्हियुनि जे ॿुधण खां पोइ एतिक़ाद ऐं अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।